महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जो हिकिड़ो ग़ुलाम हूंदो हुयो जंहिंजो नालो मुहम्मद नाले सां ग़ुलाम हुयो, ख़िदमत कंदो हुयो। उन्हनि खे सॾु कंदा हुया जॾहिं बि त मुहम्मद चई करे सॾु कंदा हुआ। लेकिन हिकिड़े दफ़े साम्हूं वेठो आहे ऐं सॾु कयईंसि ताजुद्दीन जे नाले सां सॾु कयईंसि। पोइ वेझो आयो, उनखे फलाणो कमु ॾसी हली वियो। 2-3 ॾींहं बाद में उहो ग़ुलाम न पियो अचे। सुल्तान महमूद गज़नवी पुछा कई त मुंहिंजो जेको ग़ुलाम आहे फलाणो ख़िदमतगार मुहम्मद नाले सां कोन थो अचे छो? उनखे घुराए वियो। जॾहिं सुल्तान महमूद गज़नवी जे साम्हूं बीठो, सुल्तान महमूद गज़नवी पुछा कई त छो न पियो अची 2-3 ॾींहंनि खां? चई साईं, मां उन ॾींहुं जेको तव्हां मुंहिंजो नालो न वरितो ऐं मूंखे तव्हां ताजुद्दीन जे नाले सां सॾु कयो त मां सम्झो शायदि तव्हां मुंहिंजो नालो वठंदा हुयो, अॼु मूंखां नाराज़ आहियो, तंहिंजे करे तव्हांजी नाराज़गी हुई, मां तव्हांजे साम्हूं न पियो अचां। सुल्तान महमूद गज़नवी जो तव्हां अदब ॾिसो। सुल्तान महमूद गज़नवी फरमाए थो त मां उन ॾींहुं जॾहिं बि मां तुंहिंजो नालो वठंदो आहियां, छो त तुंहिंजो नालो मुंहिंजे सरदार मुंहिंजे नबी मुहम्मद जो नालो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुहम्मद, मां तुंहिंजो नालो वठंदो आहियां जॾहिं बि, छो त मां पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि पंहिंजे सरदार मुहम्मद मुस्तफ़ा जो नालो बग़ैर वुज़ू जे नाहे वरितो ऐं उन ॾींहुं मूंखे वुज़ू न हुयो। मां इहा ॻाल्हि गवारा न कई त मां पंहिंजे सरदार, पंहिंजे पैगंबर, पंहिंजे नबी मुहम्मद मुस्तफ़ा जो नालो जेको हिन वक़्तु तुंहिंजो नालो आहे मुहम्मद वठां ऐं सुल्तान महमूद गज़नवी खे वुज़ू न हुजे, मां इहा ॻाल्हि गवारा न कई। मां इन जे करे तोखे ताजुद्दीन जे नाले सां सॾु कयो। मां तोखां नाराज़ न आहियां। त एॾो वॾो अदब ऐं अख़लाक़ उन्हनि जे अंदरि हुयो जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो तोड़े जो वक़्त जा बादशाह आहिनि, लेकिन उहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक नालो बग़ैर वुज़ू जे बि कोन वठंदा, बग़ैर वुज़ू जे नालो बि न वठंदा हुया। इहो अदब ऐं अख़लाक़ आहे।